हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल में मिस मारवी अवार्ड असां सां गॾु हिते मौजूदु आहे। हिकु ॾाढो बहितरीनु नालो आहे, ख़ासि करे जेकॾहिं असां वुमेन प्रोटेक्शन सेल जी ॻाल्हि कयूं त तमामु बहितरीनु कमु करे रहिया आहिनि हींअर हैदराबाद में। तो असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि। मैडम खां पुछंदासीं त उन्हनि जो सते हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल जे हवाले सां छा ख़्यालु आहे, छा चवणु चाहींदा, ऐं उन सां गॾोगॾु हिन जी जेका फेस्टिवल जी थीम आहे उहा माहौल सां रिलेटेड आहे, त उन बाबति मिस खां पुछंदासीं। अस्सलाम वालेकुम जी, वरी महिरबानी तव्हांजो एॾो सुठो तारुफ़ कराइण जे लाइ। हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल जो हिकिड़ो जेको ख़ूबसूरत सिलसिलो हैदराबाद में थी रहियो आहे, मां हिन जी तारीफ़ करणु चाहींदमि। मां पहिरीं एज़ अ गेस्ट स्पीकर बि हिन जो हिसो हुयमि, अॼु मां एज़ अ मॉडरेटर बि हिन जो हिसो आहियां। इहो सिलसिलो असांजी जेकी यूथ आहे उन जे लाइ तमामु घणो सुठो आहे। अहिड़ा लिटरेचर फेस्टिवल्स असांजी यूथ खे लिटरेचर जे क़रीब आणनि था। उहे हिते स्पीकर्स खे ॿुधनि था, हिते राइटर्स खे ॿुधनि था, हिते पोइट्स खे ॿुधनि था। त किताब अगरि घटि बि अॼुकल्ह खोली थी वञे त अहिड़ा लिटरेचर फेस्टिवल हिकिड़ो शऊर पैदा था कनि असांजी यूथ जे अंदरि। जंहिं क़ौम में जंहिं यूथ में शऊर नाहे उहो तरक़ी में हिसो नथी विझी सघे। तमामु घणो ज़रूरी आहे कि असांजी यूथ लिटरेचर जी तरफ़ अचे। अहिड़ा फेस्टिवल थियणु खपनि, ज़रूरु थियणु खपनि, ऐं वधीक टारगेटेड ऑडियंस हिते यूथ ई हुजणु खपे। छो जो यूथ ई असांजी उमेद आहे जेकी असांजे मुल्क खे हिन चैलेंजिस मां कढी सघे थी, ऐं ईंदड़ जेके लीडर्स आहिनि उहे सोच सुठी रखण वारा ऐं मुल्क जी तरक़ी में सही पंहिंजो हिसो विझण वारा ईंदा। तव्हांजो सेशन रहियो वुमेन्स जी इम्पोर्टेंस ते, तव्हां कमु बि ॾाढो ज़बरदस्त कयो था। त ख़ासि करे असांजूं जेके ॻोठ जूं या बराड़ियुनि जूं औरतूं आहिनि उन बाबति तव्हां छा चवणु चाहींदा, त कीअं मतिलबु उहे हैंडल कनि जॾहिं तव्हांजो कमु बि रहियो आहे औरतुनि जे हवाले सां, त कीअं हिन सिचुएशन खे हैंडल कनि? औरतुनि जे मथां जेके बि ज़ुल्म ऐं तशद्दुद थियनि था उहे सभु पधिरा आहिनि, सभिनी खे ख़बर आहे। सखर वारे बेल्ट जी तरफ़ ॾिसो तव्हां, ऐं ॿियनि बहिराड़ी वारे पासनि में औरतुनि खे कारोकारी अॼु ताईं कयो थो वञे। नंढपिण जूं शादियूं अॼु ताईं कयूं थियूं वञनि। ज़ुल्म ऐं तशद्दुद जो उन्हनि जे मथां बहतान हणिया था वञनि। उन्हनि खे बेसिक नीड्स नथियूं ॾिनियूं वञनि जेके असांजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान में आहिनि। उनजी एजुकेशन थी वई, उनखे जेके राइट्स आहिनि उनखे उहे नथा ॾिना वञनि, उनखे अञा बि इंसानु नथो सम्झो वञे। त उन जे लाइ मां इहो ई चवणु चाहींदमि कि घणी में घणी ॼाण उन्हनि भेणुनि खे ॾियण जी ज़रूरत आहे। ऐं सिर्फ़ु सिविल सोसाइटी या मीडिया हिन में नथी पंहिंजो रोल प्ले करे सघे, लेकिन हुकूमत खे अॻियां अचिणो पवंदो। हुकूमत खे थर जी तरफ़ नज़र विझणी पवंदी, हुकूमत खे नंढे नंढे ॻोठनि जी तरफ़ नज़र विझणी पवंदी। ऐं सिर्फ़ु नज़र न आहे विझणी, उते माण्हुनि खे तव्हां ट्रेनिंग्स ॾियो, स्किल्स ॾियो, नौकरियूं ॾियो, उन्हनि खे ॻोठनि जे अंदरि ई अहिड़ी फैसिलिटीज़ ॾियो कि उहे जेको आहे सही सहूलियतुनि सां गॾु रहनि। छो जो बिजली, गैस, पाणी इहा त मेन शइ आहे। अगरि इहा ई ॻोठ में असांजे घरनि में न हूंदी त असांजूं औरतूं कीअं घरनि जे अंदरि सॼो ॾींहुं बिना बिजली जे वेठियूं आहिनि, मर्द त ॿाहिरि थो निकिरी वञे। कीअं औरतूं बिना पाणी जे घर जा कमकार कनि, ॿारनि जी सार संभाल कनि, कीअं उहे औरतूं अगरि किथे कमु थियूं कनि त उते हाणे क्लाइमेट बि एॾो बुरे तरीक़े सां औरत खे असरु थो करे, जेकी असांजी थीम बि आहे हिते HLF जी। त इन तौर ते असांखे ॾिसणो पवंदो कि बहिराड़ी जी औरत जे लाइ घणी में घणी आवाज़ खणूं।